सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। मातृभाषा सिंधी के सम्मान ॾींदे विश्व काव्य भारती संस्था जे अध्यक्ष श्री कैलाश आडवाणी जी हिंदी दिवस जे उपलक्ष्य में आयोजित कयो आजादी जो अमृत महोत्सव व हिंदी ते परिचर्चा जो कार्यक्रम, जिते मुंबई विश्वविद्यालय जे हिंदी विभाग जे प्रोफेसर व विश्व काव्य भारती जे मुख्य संरक्षक करुणा शंकर उपाध्याय जी व फिल्म अभिनेत्री सोमा मंगनानी जी शिरकत करे पंहिंजा सुहिणा विचार प्रस्तुत कया। सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई कैलाश आडवाणी जी हिन पंहिंजी कविताउनि के प्रस्तुत कयो ऐं पोइ हिन प्रोग्राम के सिंधु दर्शन ताणी पहुंचायो। जय झूलण देवा, सुख संपत्ति ॾे हुननि खे जेको जन्म ॾींहं ते करे व कराए समाज सेवा। तव्हां ॾिसी रहिया आहियो साथियों असांजे प्यारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे जन्म दिवस ते वडाला विधानसभा वार्ड 177 जे अंतर्गत गुरु संगत दरबार सायन कोलीवाड़ा में आयोजित थियल स्वास्थ्य शिविर जी झलकियूं, जिते बीजेपी सिंधी सेल जे जिला अध्यक्ष दिनेश जे सेराई जी अगुवाई में सिंधियुनि करायो बीपी, शुगर, BMI, ECG, डेंटल ऐं अखियुनि जो चेकअप। सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई रोहित भागनारी जी हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो, तिन जो घणो घणो शुक्रिया। समाज सेवा परम सेवा, हिन करे ही शिव कल्याण केंद्र जा अध्यक्ष श्री दिनेश टहलियानी जी पंहिंजे तन मन धन ऐं मेंबर सां गॾु शिव कल्याण केंद्र नाम जी संस्था ठाहे करे रहिया आहिनि गरीब गुरबन ऐं मिसकीननि जी सेवा। दिनेश जे समाज सेवा जे कार्यनि सां भाव विभोर थी करे ऑनरेबल यूनियन मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स, यूथ अफेयर्स, मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग श्री अनुराग ठाकुर जी विजिट कई घणनि नमूने जी सोशल सर्विस हलाइण वारे संस्थान शिव कल्याण केंद्र जी, जिते श्री श्रीनिवास राचा जी हुननि के श्रीमद भगवत गीता भी भेंट कई। साथियों इन खबर के असां वटि मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई श्री दिनेश टहलियानी जी। संतन जी भूमि राजकोट में थी रहियो आहे युवा संत समागम। संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन पारां सत्संग भवन में, जिते युवा ॾेखारनि पिया देश जे प्रति पंहिंजो प्यार, संतन जे प्रति पंहिंजी आस्था ऐं प्रस्तुत पिया कनि सुठा वीचार, ॾेखारनि पिया पंहिंजो सुहिणो संस्कार पंहिंजे पंहिंजे आध्यात्मिक ज्ञान जे द्वारा। हिन प्रस्तुति में शामिल आ स्किट, नृत्य ऐं भजन कीर्तन ऐं सत्संग जो कार्यक्रम। सेवक प्रेमी राजेश केसवानी जी आशीष साधवानी जी मोकिलियो हिन खबर के सिंधु दर्शन में, तिन जो घणो घणो शुक्रिया। जो बोले सो ही थींदो आहे निहाल, चओ सत श्री अकाल। साथियों तव्हां ॾिसी रहिया आहियो गुजरात जे राजकोट में थियल हीअ कीर्तन ऐं सत्संग जी प्रस्तुति। जेके करे रहिया आहिनि भाई चिमनजीत सिंह जी लाल। इन ॿिन्हिनि ख़बरुनि खे असां वटि मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई भरत मोटवानी जी। संतन जी कुटिया जीअं त स्वर्ग जी दुनिया,
ऐं हीअ कुटिया आहे मानव सेवा में पंहिंजो सॼो जीवन समर्पित करण वारे सदी जे महान संत हिरदाराम साहिब जी कुटिया, जिन जे 117वें अवतरण दिवस ते नवयुताका सबुर स्कूल में लंगर भंडारे जो आयोजन कयो वियो, जिते रमेश हिंगोरानी जी अॼु परमहंस संत हिरदाराम साहिब जन जो 117वां जन्म दिवस बड़े धामधूम सां सेवा संकल्प धाम ते मनायो वेठो वञे। विधायक प्रत्याशी नरेश ज्ञानचंदानी जी असांजे साईं जन जे अॼु 117वें जनम ॾींहं ते मथो टेकण जो आशीर्वाद वठण जो मौक़ो मिलियो आहे। मां पाण खे वॾी भागी सम्झां, कुटिया वारनि जो सभिनि जो आभारी आहियां जो सभिनि खे अॼु आशीर्वाद जो मौक़ो ॾियारनि। कुशल चांदवानी, पूज्य सिंधी पंचायत जे महासचिव मधु चांदवानी जहिड़नि घणनि श्रद्धालुनि शिरकत कई ऐं लंगर भंडारे जो मज़ो वठी हिन ॾींहं खे सफल बनायो। साथियों, तव्हां ॾिसी रहिया आहियो परम पूज्य ब्रह्मलीन संत हिरदाराम जीअ सां गॾु सीएम दिग्विजय सिंह जीअ खे ऐं संत जिन जो पावन समाधि स्थल। हिते दरबार जी सेवादारियुनि जी अगुवाई में भक्तन प्रसाद ग्रहण कयो ऐं ॾिसो परम संत हिरदाराम जीअ जे परम शिष्य रमेश हिंगोरानी जी, सिंधु दर्शन जे सिंधियत जे शहदाई रामचंद्र तिलोकानी जी ऐं संदसि भेण अनीता देवनानी जिन जो सम्मान पिया कनि ऐं प्रसाद वितरण पिया कनि संत कुटिया में। साथियों, अहिड़ी पावन पुण्य कमाईंदड़ ख़बर के असां वटि मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई रामचंद्र तिलोकानी जी।